नवां जतोई खां ख़बर ॾींदासीं। नवां जतोई शहर में गैर मयारी दवाऊं बिज ऐं भाण सरेआम विकिरो थी रहियो आहे। शहरियुनि पारां गैर मयारी दवाऊं बिज ऐं भाण विकिरो कंदड़ गिरोह ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नवां जतोई खां नवाब अली चांडियो। नवां जतोई शहर में गैर मयारी दवाऊं बिज लूण ऐं यूरिया भाण जो मिक्सचर ठहियल कलर मुनाफ़े खोर दुकानदार विकिरो करे रहिया आहिनि, जंहिंजे करे आबादगार सख़्त परेशान थी विया आहिनि। उन हवाले सां आबादगारनि ऐं शहरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मूं कल्ह 14 बोरियूं वरितियूं। 14 बोरियुनि मां 2 बोरियुनि में अधु ते अधु लूणु बक़ाया मूं ॾेई छॾियूं ॿियनि खे। ऐं उन खां पोइ हींअर असांजे शहर में 5500 रुपया बोरी यूरिया हली रही आहे। गैर कानूनी कलर खपाइनि था ऐं नकुल कलर खपाइनि था, उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। असांजे न्यू जतोई शहर में जेको आहे सो नकुल कलर पे थो हले, 2 नंबर कलर पे थो हले। हितां जा वापारी जेको आहे सो फी बोरी 5500 रुपया विकिरो करे रहिया आहिनि। अॼु जी ताज़ी पोज़ीशन इहा आहे त हाणे कलर जेको असां वटि ग़रीब मिसकिन माण्हू वठण लाइ परेशान आहे। उन जी हालत जेको वठो वियो आहे दुकाननि तां, उन में निजो सिजो लूणु मिलियल आहे, जंहिंजे लाइ सबूतनि सां पकड़ियो आहे। वॾे में वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे नवां जतोई शहर में जेको कलर मिले थो सो बि माना जेको 2 नंबर जंहिंमें जेको आहे सो लूणु मिक्स कलर। अॼु असां पंहिंजे अखियुनि सां हिते काफ़ी दोस्त सां पंहिंजे अॻियां ऐं जेको सियासी समाजी दोस्त आहिनि उन्हनि जे सबूतनि जे तौर ते असां माना जेको हथु कयो आहे। ऐं लूणु इहो कलर हुजे चाहे दवाऊं हुजनि भाण हुजे सभु मिक्स माना जेको सो हिते विकिरो थी रहियूं आहिनि। आबादगारनि आला इंतज़ामिया ऐं DC नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त गैर मयारी दवाऊं बिज ऐं मिलावट थियल लूण वारो कलर विकिरो कंदड़ मुनाफ़े खोर दुकानदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन आचर चांडियो सां गॾु नवाब अली चांडियो, धरती टीवी, नवां जतोई।